ठटे वेझो किंजर ढंढ में सयाहनि जी ॿेड़ी ऊंधी, औरतुनि ॿारनि समेत 13 सयाह ॿुॾी विया। इमदादी टीमुनि 8 माण्हुनि जा लाश पाणी खां ॿाहिरि कढी वरिता। बाक़ियुनि जी ॻोल्हा जारी। ठटे वेझो किंजर ढंढ में तफ़रीह लाइ आयल कराची वासी सयाहनि जी ॿेड़ी ऊंधी थियण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में ॿेड़ी में सवार औरतुनि ॿारनि समेत 13 सयाह पाणी में ॿुॾी विया। इतला बाद इमदादी टीमुनि पहुची पाणी में ॿुॾी वियल 5 औरतुनि ऐं 1 ॿार समेत 8 माण्हुनि जा लाश पाणी खां ॿाहिरि कढी वरिता, जॾहिं त बाक़ी ॿुॾी वियल माण्हुनि जी ॻोल्हा जारी आहे। इन सिलसिले में डीसी ठटो उस्मान तनवीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हादसे जो शिकार समूरा सयाह औरतूं आहिनि, जेके कराची जे महमूदाबाद वारे इलाइक़े मां तफ़रीह लाइ किंजर ढंढ ते आया ऐं ॿेड़ी में सवार थी ढंढ जो सैर करे रहिया हुआ त उन दौरान साणनि ॿेड़ी ऊंधी थियण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। अफ़सोसनाक वाक़िए जो इतला मिलंदे ई इमदादी टीमूं किंजर ढंढ ते पहुची वियूं, जिन ॿुॾी वियल 8 ॼणनि जा लाश जॾहिं त 3 औरतुनि खे बेहोशी वारे हालत में पाणी खां ॿाहिरि कढी ठटे अस्पताल मुंतक़िल कयो आहे। पहुथियलनि जी सुञाणप 2 भेनर औरतुनि साबिया, शांजा ऐं रुबीना तौरु कई वई आहे। ॿिए पासे सयाहनि जी ॿेड़ी ऊंधी थियण वारे अफ़सोसनाक वाक़िए जो वॾे वज़ीर नोटिस वठंदे डीसी ठटो खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। हाजन सोलंकी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, ठटो।